सवाल नंबर पहिरियों, बाननि जे हक़नि मां छा मुराद आहे? जवाब, बाननि जे पाण में तालुक़ में हिक ॿिए ते जेके ज़िमेवारियूं लागू थियनि थियूं उन्हनि खे हुक़ूक़ुल इबाद चइबो आहे। सवाल नंबर ॿियो, कंहिं जे रज़ा में अलाह ताला जी रज़ा आहे? जवाब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पीउ जी रज़ा में अलाह ताला जी रज़ा आहे। सवाल नंबर टियों, उस्तादनि सां कहिड़ीअ तरह सलूक करणु घुरिजे? जवाब, उस्तादनि सां निहायत इज़त ऐं एतिराम सां पेश अचणु घुरिजे। उस्तादनि सां आस्ते आवाज़ में ॻाल्हाइणु घुरिजे। सवाल नंबर चोथों, इस्लाम में पाड़ेसरियुनि जा हक़ कहिड़ा आहिनि? जवाब, जेकॾहिं पाड़ेसरी बीमार थी पए त उन जी तीमारदारी कई वञे। जेकॾहिं उनखे ख़ुशी हासिल थिए त खेसि मुबारक ॾिनी वञे। पाड़ेसरीअ सां बदसलूकी ऐं हरकत न कई वञे। उन जी ज़रूरतुनि जो ख़्यालु रखियो वञे। सवाल नंबर 5, मुआशरे में अमन और सुकून क़ाइमु रखण जे लाइ छा ज़रूरी आहे? जवाब, मुआशरे में अमन और सुकून क़ाइमु रखण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू हिक ॿिए जे हक़नि जी अदायगीअ जो ख़ासि ख़्यालु रखनि। हिक ॿिए जे हक़नि जी अदायगीअ जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। ख़ासि ख़्यालु असां सभिनी खे रखणु घुरिजे। बाननि जे हक़नि जी अदायगीअ ते अलाह ताला ख़ुशि थींदो आहे।